अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जे ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॾखण मां ख़बर ॿुधाईंदो। ॾखण में पुलिस ऐं कमारा सरदारनि जे नाजाइज़नि ख़िलाफ़ ॾखण बिरादरी जे माण्हुनि जो टायर साड़े धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुसाफ़िर गाॾियुनि जूं टिकियूं कतारूं बीहजी वयूं। उन मौक़े ते मुज़ाहिर अब्दुल्ला सुमरो, फिदा हुसैन सुमरो, तारिक हुसैन सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कमारिया ख़ानदान पंहिंजे माण्हू मोकिले असांजी ज़मीन हसन खान ॾखण जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। पुलिस इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। उन्हनि ॿुधायो त सुबुह जो कमारनि जा माण्हू नईम कमारियो, मंठार उमरानी, नफ़ीस शर, अकबर सांगुर ऐं ॿिया हसन खान ॾखण जी ज़ाती ज़मीन ते हथियार बदसाण करे कब्ज़ो करणु पहुता। असां ॾखण पुलिस खे अहिड़ो इतलाह ॾिनोसीं जंहिं बाद ॾखण पुलिस कची NC दाख़िल कई ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण खां इनकार कयो ऐं SHO ॾखण लीमो लाश असांखे धिका ॾेई थाणे मां कढी छॾियो। हिननि मुतालबो कयो त SSP शिकारपुर कमरा नवाज़, DIG लाड़काणा इरफान बलोच असांजी फ़रियाद वठी कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। थाणे सॼा बंदि हुजण बावजूदि इंतिज़ामिया धरणे वारे हंधि न पहुती। मुसाफ़िर गाॾियुनि जूं टिकियूं कतारूं बीहजी वयूं। मुसाफ़िर सख़्तु परेशान। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।